रियासत ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, रियासत ड्रामे जी शूटिंग लगातार टियों ॾहाड़े खां वठी वॾी तेज़ी सां हली रही आहे, जंहिंमें सभु अदाकार बहितरीनु किरदारु करे रहिया आहिनि। ख़ासि करे उमीद अली कलवड़ खे जेको डाकू जो किरदारु ॾिनो वियो आहे, हिकु हथियारनि सां गॾोगॾु रिपीटर हथ में पटको कारो ॿधल, मतिलबु बहितरीनु ऐं पुलिस सां जो मुक़ाबिलो ज़बरदस्त सीन इहे शूट कया विया आहिनि। ऐं जॾहिं हीउ ड्रामो शूट कयो वियो, उन खां पहिरियां दरगाह ते हाज़िरी ॾिनी वई हुई सॼी टीम सां, कुझु नवां अदाकार, कुझु सीनियर पुराणा अदाकार, ऐं जेको खजू साहब वॾी महिनत करे रहियो आहे हिन ड्रामे ते। ऐं हिन ड्रामे में आज़म एंगल बि ईंदो तमामु जल्द, उन जा बि सीन शूट कया वेंदा। जंहिं अदाकारनि जा पहिरें स्पेल में सीन आहिनि, उन्हनि खे स्टार्टिंग में ई कल्ह टियों ॾींहं खां वठी जेको आहे जा सीन शूट कया पिया वञनि। ऐं किन अदाकारनि जा ॿिएं स्पेल में शूटिंग थींदा सीन, कंहिंजा टें स्पेल में। जंहिं स्पेल में जंहिं अदाकार जो हूंदा उन खे उन जेको आहे न सीन में उन स्पेल में घुरायो वेंदो। पहिरें स्पेल, ॿियों स्पेल, टियों स्पेल, जंहिंजो किरदारु जिथे हूंदो उते तॾहिं उन खे घुरायो वेंदो। सभु अदाकार परे जा आहिनि, कुझु वेझा बि आहिनि। उतो मीरपुर जा जेका सीनियर आहिनि उहे परे परे जा अदाकार आहिनि। ऐं खजू साहब हाणे आज़म एंगल खे घुराईंदो तमामु जल्द। आज़म एंगल सॼे मतिलबु 2 या 3 स्पेल जा हिकिड़ी चकर आज़म एंगल खां सीन शूट कराए वठंदो, पोइ आज़म एंगल हलियो वेंदो वापसि। कम से कम 50-60 मतिलबु 50 खां 75 एपिसोडनि ताईं आज़म एंगल जा सीन 2 या 3 ॾहाड़नि जे अंदरि शूट कया वेंदा। छो त रोज़ु रोज़ु अदाकार नथा अची सघनि परे वारा सीन शूट कराइण जे लाइ। इन जे करे वॾे सीनियर अदाकार खे हिकु मन उन जा सीन शूट कया वेंदा आहिनि। 2 या 3 स्पेल जा जेतिरा बि 75 किस्तनि ताईं उनजा सीन हूंदा, किरदारु हूंदो, सभु हिकु मन शूट कया वेंदा। हाणे ईअं थियण वारो आहे रियासत मेगा सोप सीरियल केटिन वारनि जो बहितरीनु किरदारु सभु अदाकार ॾेखारींदा। ही सभु तस्वीरुनि में जेका अदाकार नज़र अची रहिया आहिनि तव्हांखे, इहे सभई इन ड्रामे में नज़र ईंदा। काफ़ी इन में सीनियर अदाकार आहिनि ऐं कुझु मतिलबु नवां चहिरा बि तव्हांखे ॾिसण वटां हिन ड्रामे में मिलंदा। बाक़ी सीनियर घणा अदाकार ॾेखारिया विया आहिनि। दुलाब ऐं ज़हर ज़िंदगी में जेका अदाकार हुया उहे तव्हांखे घणा हिते ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों, अॼु जो वीडियो रुॻो पंहिंजी पुॼाणी ते। हाणे इन ख़ुशी में शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो ई चैनल आहे।